उदिरुलाल लग खेब्रानी थाणे जी पुलिस क़ौमी शहरा ते कार्रवाई करे कराची खां नवाबशाह सप्लाई थींदड़ आफ़ीम वॾी तइदाद में हथ करण जी दावा कई। खेब्रानी पुलिस मूजिब ॻुझे इतला ते ख़ासि केली वाटर वेझो कार्रवाई दौरान कार जे ॻुझनि खाननि मां वॾी तइदाद में आफ़ीम मिलियो। कार सवार अख्तर ज़मान खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जंहिं ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। गिरफ़्तार थियल कराची जे इलाइक़े लाठी जो रहवासी आहे। पुलिस जो वधीक चवणु आहे त अख्तर ज़मान कार में कराची खां नवाबशाह आफ़ीम खणी वञी रहियो हुयो त पुलिस ॻुझे इतला ते कार्रवाई करे खेसि रोकियो ऐं कार जे ॻुझनि खाननि में लिकियल आफ़ीम हथ करे खेसि गिरफ़्तार करे वरितो, जंहिंजे ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। हथ आयल आफ़ीम जी क़ीमत 8 खां 10 लख ॿुधाई पई वञे। खेब्रानी थाणे ते लाकअप न हुअण सबबि खेसि मटियारी में लाकअप में बंदि कयो वियो, जंहिंखे अॼु कोर्ट में पेश कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।